मातली जे 12 मां 11 वार्ड ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार सोभारा थिया आहिनि। गैर सरकारी नतीजा अची विया आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं त गैर हतमी गैर सरकारी नतीजनि जे अचण जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि मां नतीजा अची रहिया आहिनि। सेवण मां सां लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार सोलंकी। जी ज़ुल्फ़कार, छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल जी सेवण में म्यूनिसिपल कमेटी जे 15 वार्डन ते पीपल्स पार्टी पारां जे उम्मीदवार मुकम्मल तौर कामयाबी हासिल करे क्लीन स्वीप करे वरतो है। सेवण म्यूनिसिपल कमेटी जूं 15 वार्डन ते उम्मीदवार बीठा हुआ पीपल्स पार्टी जा, जैमें 6 उम्मीदवार उन बिना मुकाबले उहे कामयाब थी चुका हुआ। जॾहिं त अॼु थियल इलेक्शन जे दौरान 9 ई पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि वरी कामयाबी हासिल करे 15 ई वार्ड ते सेवण जे क्लीन स्वीप करे वरतो है म्यूनिसिपल कमेटी सेवण ते, जंहिंमें पीपल्स पार्टी पारां म्यूनिसिपल कमेटी सेवण जे चेयरमैन लाइ नामज़द कयल उम्मीदवार शहजाद हैदर शाह 593 वोट खणी कामयाबी हासिल कई है। जॾहिं त मंजूर अहमद सूमरो 772 वोट खणी कामयाबी हासिल कई है। गुलाम मुर्तज़ा ओठो 624 वोट खणी कामयाबी हासिल कई है। नज़ीर अहमद सोलंकी 466 वोट खणी कामयाबी हासिल कई है। गुलाम मुस्तफ़ा लाशारी 597 वोट खणी कामयाबी हासिल कई है। पीपल्स पार्टी के एक बे उम्मीदवार गुल मोहम्मद भट्टी 593 वोट खणी कामयाबी हासिल कई है वार्ड नंबर 3 ते। जॾहिं त वार्ड नंबर 8 ते उम्मीदवार मोहम्मद आलम पिरारो 407 वोट खणी कामयाबी हासिल कई है। अकबर कटोड़ वार्ड नंबर 10 ते 612 वोट खणी कामयाबी हासिल कई है। जॾहिं त इहो अॼु 9 उम्मीदवारनि पारां इहा जेका मुकम्मल तौर ते कामयाबी हासिल कई वई। जॾहिं त 6 पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि अॻुवाट ई उहे बिना मुक़ाबले चूंडिजी विया, जंहिंखां पोइ अॼु 15 वार्डन ते इलेक्शन मुकम्मल थी, जेका पीपल्स पार्टी खटे क्लीन स्वीप कयो आहे सेवण म्यूनिसिपल कमेटी ते। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ ज़ुल्फ़कार सोलंकी। अव्हांखे ॿुधायूं त सेवण में पीपल्स पार्टी क्लीन स्वीप करे वरितो आहे। 15 ई वार्ड ते कामयाबी माणी आहे। अव्हांखे ॿुधायूं त मातली जे 12 मां 11 वार्ड ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार सोभारा थिया आहिनि। गैर सरकारी नतीजा अची विया आहिनि। ख़बर अव्हांखे ॾियूं सेवण खां त पीपल्स पार्टी क्लीन स्वीप करे वरितो आहे। 15 ई वार्ड ते कामयाब थिया आहिनि। मातली जे 12 मां 11 वार्ड ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार सोभारा थिया आहिनि। गैर सरकारी नतीजा अची विया आहिनि। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि जे अचण जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि खां नतीजा अची रहिया आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं सेवण खां त सेवण में पीपल्स पार्टी क्लीन स्वीप करे वरितो आहे। मातली जी सूरत हाल मालूम कंदासीं। सतार उमराणी असां लाइन ते मौजूद आहे। जी सतार, अपडेट कजो, कीअं था ॾिसो सूरत हाल खे? जी बिल्कुल, अॼु मातली में जेको मातली म्यूनिसिपल कमेटी जी 12 वार्डन ते जेका चूंड थी है, उनमें पीपल्स पार्टी जे 12 तकनि तां 11 जेको तक पीपल्स पार्टी स्वीप करे वई आहे। हिकिड़ो तक जेको अॻूणो म्यूनिसिपल चेयरमैन अतरूफ निज़ामाणी जेको खटे वरितो आहे। जेको इन वार्ड ते जेको 3 उम्मीदवार पीटीआई जा अतरूफ निज़ामाणी ऐं पीपल्स पार्टी जा बीठल आहे। जेको इलेक्शन खां सिर्फ़ु हिकु ॾींहुं पहिरीं पीटीआई जी उम्मीदवार हथ खणण खां पोइ जेको हक़ में जेको फ़ैसिलो अतरूफ निज़ामाणी जे हक़ में अची वियो आहे। मजमूई तौर ते अॼु सॼो ॾींहुं जेका पोलिंग जी सूरत हाल इहा रही त पोलिंग ते रश तमामु घटि रही, टर्न ओवर तमामु घटि रहियो ऐं जेको रिज़ल्ट एसि ताईं असांखे मिली आहे, उन्हनि मां जेका 7 में सिर्फ़ु जेको 400-500 वोट जेके हिकु करे उम्मीदवार खया आहिनि, सिर्फ़ु हिकु जो उम्मीदवार आहे उन 1000 वोट थियनि, बाक़ी टोटल 100-200-400 वोट खया आहिनि। ऐं सूरत हाल तमामु गंभीर आहे। हिन वक़्तु पीपल्स पार्टी जा जेके खटियल जेके अॻुवान आहिनि, जेके काउंसलर आहिनि, उहे रैलियूं कढी शहर में जेको सो वञी रहिया आहिनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ सतार उमराणी। नाज़रीन, अव्हांखे अपडेट कयूं त सेवण में पीपल्स पार्टी क्लीन स्वीप करे वरितो आहे। 15 ई वार्ड ते कामयाबी माणी आहे। मातली जे 12 मां 11 वार्ड ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार सोभारा थिया आहिनि। सेवण में पीपल्स पार्टी क्लीन स्वीप करे वरितो आहे। मातली जे 12 मां 11 वार्ड ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार सोभारा थिया आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं त सेवण में पीपल्स पार्टी क्लीन स्वीप करे वरितो आहे।